ॿुधायोसीं ओसा मोहम्मद मां अव्हांखे ख़बर ॾिनीसीं जिते फायरिंग कई वई आहे। संगावती तकरार तां फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो, औरत ज़ख़्मी थी आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में रफ़ीक ज़हरी मारिजी वियो, संदसि घरवारी आमना ज़ख़्मी थी पई आहे। ॿिए पासे सखर मां ख़बर ॾींदासीं, बल्दियाती चूंडनि जे ॿिए मरहले में मख़सूस सीटनि ते कामयाब उम्मीदवारनि हलफ़ खणी वरितो आहे। हल्फ पड़ताड़ी तकरीब जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया, डिप्टी कमिश्नर सखर ज़िलाई काउंसिल मख़सूस सीट्स ते कामयाब मेंबर्स खां हल्फ वरितो आहे। ज़िलाई काउंसिल हाल में मुनक़िद हल्फ पड़ताड़ी तकरीब में ज़िलाई काउंसिल मेंबर कसम खयो आहे। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं टाउन कमेटीज़ जे मख़सूस मेंबर्स औरतुनि, लेबर, माज़ूरनि, ट्रांसजेंडर अक़लियती मेंबर्स कसम खयो आहे। ॿुधायूं पिया, बल्दियाती चूंडनि जे ॿिए मरहले में मख़सूस सीटनि ते कामयाब उम्मीदवारनि हलफ़ खणी वरितो आहे। डेप्यूटी कमिश्नर सखर ज़िले काउंसिल मख़सूस सीटनि ते कामयाब मेंबरनि खां हलफ़ वरितो। ज़िले काउंसिल हॉल में मुनक़िद हलफ़ बरदारी तकरीब में ज़िले काउंसिल मेंबरनि कसम खयो। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं टाउन कमेटीज़ जे मख़सूस मेंबर्स कसम खयो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सखर मां जान मोहम्मद महर। जी जान मोहम्मद, अपडेट कजो। जी सवा सखर ज़िले जे ज़िलाई काउंसिल, सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, म्यूनिसिपल कमेटीज़ पनवाकिल रोड़ी ऐं मुख़्तलिफ़ जेके टाउन कमेटीज़ आहिनि, बागड़जी, कंदरा, सालेपट, इन्हनि में नामज़द थियल जेके मख़सूस सीटुनि जा उम्मीदवार आहिनि, हारी, मज़दूर, अक़लियत, ट्रांसजेंडर, औरतूं, इन्हनि सभिनी मख़सूस सीटुनि जे उम्मीदवारनि पंहिंजे नामज़दगी बाद उहिदनि जो हलफ़ खणी वरितो आहे ऐं समूरा जेके काउंसलर्स आहिनि इन्हनि जे हलफ़ बरदारी जी तक़रीब ज़िले काउंसिल हाल सखर में मुनक़िद थी। डिप्टी कमिश्नर सखर शहज़ाद ताहिर थईम हलफ़ बरदारी जी तक़रीब में शिरकत कई ऐं हलफ़ खणायो समूरनि नामज़द मख़सूस सीट्स जे मेंबर्स के। हलफ़ बरदारी तक़रीब में इलेक्शन कमीशन जा नुमाइंदा तौर डिस्ट्रिक्ट काउंसिल जो एडमिनिस्ट्रेटर एजाज़ अहमद पल ऐं ॿिया बि शरीक थिया। तक़रीबन अक्सरियत जेका आहे उहा नामज़द थियल मख़सूस सीटुनि जे उम्मीदवारनि जो ताल्लुक़ जेको आहे उहो पीपुल्स पार्टी सां हो। हलफ़ बरदारी खां पोइ हुननि नारेबाज़ी पिणु कई। जान मोहम्मद, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।